त संदो सरदार साकी सुरख सुरशार पीरे मुंगा पगदार पस पीरे मुंगा पगदार पैमान जी पुरजाम सां इस बात करे अल्लाह के पंहिंजे पिरी पसा के। मसू बुरगड़ी वेझो सूफ़ी बुज़ुर्ग मोहम्मद खटियाण जे 88 उर्स जे मौके ते दरगाह जे अंगण में हर पासे खां राग रंग जे महफ़िलनि सबबि इलाइक़ो सूफ़ी रंगनि सां रंगजी वियो। मेले में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मुरीदनि, अक़ीदतमंदनि ऐं फ़क़ीरनि वॾे अंग में पहुची दरगाह ते हाज़िरी भरे प्रेम जो पैगाम ॾिनो। मोहम्मद फ़क़ीर खटियाण चए थो, मोहबत जे मैदान में के रिंद परूड़ी निराज़ पेही विया पातार में समझी सूरत साध पाण वञाए पाण थिया नागा पसी नाज़ मोहम्मद नाथ नवाज़ साबित कयाऊं सिर में। सिंध खां पंजाब खां उत्तर खां माण्हू ईंदा आहिनि, उन्हनि जी ख़िदमत बिल्कुलु भले नमूने सां थींदी आहे। बिस्तरा खाधो खाइण पीअण ऐं हुते मौसीक़ी जे हवाले सां हर कंहिंखे पंहिंजे हिसाब सां वारो मिलंदो आहे। हुननि चयो त हिन मेले में निज सूफ़ी रंग हूंदो आहे जंहिंजो मक़सदु ई इश्क जे रंग में रंगजी रेटो थी यार जी तलाश में निकिरी पवणु हूंदो आहे। साईं मोहम्मद फ़क़ीर खटियाण जो पैगाम ई प्यार मोहबत ऐं अमन जो पैगाम आहे। हिन इश्क जे मैदान में के सूली चढ़ी विया आहिनि, कल के घाणे में पी विया आहिनि ऐं कल पंहिंजा सिर ॾेई ऐं सुराह थिया आहिनि। हे सूफ़ी अज़म आहे सिर ॾियण वारो अज़म। सिर ॾी त आशिक़ सरजी एजाज़ आहे तो सिर ॾेई त आशिक़ सरजी वहवार आहे इश्क जो। तमामु फर्स्ट क्लास सुठो। असांखे काफ़ी टाइम थियो असांजे माइटनि खां हाज़िरी आहे हिते, काफ़ी माना 30 साल खनि थी आहे असांजी सर्विस। पुराणो मेलो आहे ऐं परे परे खां माण्हू अचनि था हिते, मतिलबु पंजाब सूधा माण्हू हिते हिन जॻह ते पहुचनि था। सदन चवणु हो त सूफ़ी रंग ई असल असांजी सिंधी सक़ाफ़त खे उजागर करे थो। सूफ़ीअ जी तारीख़ दुनिया जी तारीख़ जेतिरी पुराणी आहे। हठ वॾाई असां लाइ हराम आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।